नाज़रीन, जैकबाबाद में जेकी सियासी सूरत हाल हली रही आहे, मां मुख़्तलिफ़ इंटरव्यूज़ भी कया, उन जे ज़रिए भी तव्हांखे मां आगाह कंदो रहियो आहियां। हिन वक़्तु लाड़काणे जो हिकिड़ो दोस्त मूं सां गॾु आहे, जेको अवामी तहरीक जो नामज़द उम्मीदवार आहे, अली मोहम्मद, जेको क़ानून जो शागिर्द भी आहे। इन्हनि सां ॻाल्हि ॿोल कंदासीं त लाड़काणे में छा सूरत हाल आहे इलेक्शन जे हवाले सां, उते एक्टिविटीज़ कीअं हलनि थियूं, छा लाड़काणे में भी कैंडिडेट्स खे प्रेशराइज़ कयो वञे थो, या जेके एक्टिविटीज़ उते कयूं वञनि थियूं, छा उन्हनि में के हिंड्रेंसिस अचनि था, के इशूज़ अचनि था। अस्सलाम वालेकुम। सर वालेकुम सलाम। अली मोहम्मद भाउ, पहिरियों इहो ॿुधाइजो, तव्हां थोरो पंहिंजो ब्रीफ इंट्रोडक्शन ॾिजो। सर अली मोहम्मद वको, कानून जो शागिर्द, अवामी तहरीक जो जेका इनकलाबी साइंसी तंज़ीम आहे, पार्टी आहे, मोहतरम रसूल बख्श पलीअ साहब जी तंज़ीम, उनजो हिकु अदना कारकुन आहियां ऐं एक्स प्रेसिडेंट सुजागबार तहरीक, अवामी तहरीक जो हिकिड़ो बिरादर मुआद आहे सुजागबार तहरीक, उनजो मां एक्स प्रेसिडेंट रही चुको आहियां ऐं मुख़्तलिफ़ जेका असांजा सिंधी शागिर्द तहरीक जा प्लेटफॉर्म आहिनि असांजा, उनजो मां शागिर्द अॻवान बि रही चुको आहियां ऐं ऑल पाकिस्तान लाइ एसोसिएशन जेका आहे असांजे हैदराबाद में, उनजो बि मां अॻवान आहियां। ऐं पार्टी असांजी जेका अवामी तहरीक आहे, उनजी सीट तां हिन वक़्तु उनजी टिकट तां ऐं यूसी 3 वार्ड 3 हैदरी टाउन ते नामज़द उम्मीदवार आहियां बराए काउंसलर। हिन वक़्तु उते लाड़काणे जी जेका आउं तव्हांखे सूरत हाल ॿुधायां त लाड़काणे में हिकिड़ो त तव्हांखे ख़बर आहे त सियासी ॻड़ रहियो आहे। त लाड़काणो हिकिड़ो अहिड़ो इलाइक़ो, पसमानदा इलाइक़ो आहे जिते सियासत उबूर हासिलु आहे उन्हनि खे। सियासी जेके असांजा वॾा वॾा लीडर आहिनि, उन्हनि जा नाला जॾहिं अचनि था त ख़्यालु अचे थो त बाबा जेको पाकिस्तान जी पहिरीं वज़ीर आज़म औरत, उहा बि लाड़काणे जी, पाकिस्तान जो वॾे में वॾो जेको नालो खणिजे त ज़ुल्फ़िकार अली भुट्टो सियासी हवाले सां, त उहो बि उतां जो, ऐं ॿिया खोड़ सारा अहिड़ा सियासी माण्हू जेके लाड़काणे सां तालुक़ु रखनि था, उन लाड़काणे सां असांजो तालुक़ु आहे। ऐं हिन वक़्तु जेको अवामी तहरीक जी जेको असांजो प्लेटफॉर्म आहे, असांजी जेका टिकट मूंखे ॾिनी वई आहे पार्टी जे तरफ़ां, मां उम्मीदवार बराए काउंसलर उते यूसी 3 वार्ड 3 हैदरी टाउन जो उम्मीदवार आहियां। ऐं हिन वक़्तु जेका उतां जी सूरत हाल आहे, तमामु गमगीर आहे, तमामु। तव्हांखे ॿुधाईंदो हलां त हिन यूसीस ते जेको असांजी यूसी आहे, वार्ड 3 आहे, वार्ड यूसी 3 आहे हैदरी टाउन, उन में ॿ हिकिड़ा पाण में अपोज़ाइट आहिनि, हिकिड़ो त पीपल्स पार्टी, ॿियो जीडीए। जीडीए असांजो, जीअं तव्हांखे ख़बर आहे त जीडीए जो इतिहाद आहे, उन में अवामी इतिहाद लाड़काणो आहे, उन में मुज़म अब्बासी आहे, उन में राफ़े अब्बासी आहे, अवैस अब्बासी आहिनि, जा ॿिया असांजा जेके इनकलाबी न चइजनि, ऐं सियासी वॾे में वॾे जीअं हींअर एम एन ए आहे असांजो मुज़म अब्बासी साहबु, ऐं उतां जा जेके उनजो वाल साहबु आहे MPS थी रहिया आहिनि, उन्हनि जा हिकिड़ो वॾो हिकिड़ो नालो आहे। उहा सीट हुननि जे साम्हूं जेका पीपल्स पार्टी जो उम्मीदवार आहे शफ़ीक चांडियो आहे, हुन जे आम्हूं साम्हूं। त यूसी 3 में हिन वक़्तु एतिरी सियासी सूरत हाल हली रही आहे, मुंहिंजे ख़्याल में मां कॾहिं ईअं न ॾिठो आहे। हिन वक़्तु ॼण जंग जो मैदान आहे हुते। अरे, मूंखे इहो ॿुधाइजो, त पहिरियों इहो ॿुधायो त हिन वक़्तु तव्हांजे ऑपोज़िट इन वार्ड नंबर 3 में कहिड़ी पार्टीज़ जा उम्मीदवार बीठा आहिनि? जीडीए जो असांजे साम्हूं उम्मीदवार आहे मेमण साहबु आहे, ऐं ॿियो असांजो पीपल्स पार्टी जो उम्मीदवार आहे पंहिंजो जागीराणी आहे हुते पंहिंजो। अच्छा, इहो ॿुधायो त हिन वक़्तु जेके तव्हांजो वार्ड आहे, उनमें वोटर्स जी तादाद लेडीज़ मर्द मिलाए करे टोटल केतिरी आहे? हिन वक़्तु जेको असांजे यूसी 3 में, वार्ड 3 में जेको मुंहिंजो जेको वार्ड आहे, यूसी वार्ड 3, उन में वोटर जी जेका तादाद आहे उहा 3200 आहे। असां जॾहिं वोटर लिस्टूं कढियूंसीं, जॾहिं असां उन्हनि ते वर्कआउट कयोसीं, त तमामु घणो असांखे हैरत थी त हेॾो वोट हिन वार्ड 3 में, वार्ड 3 में हेॾो वोट आहे, ऐं ख़ासि करे इक्वल आहे, मर्द बि ऐं औरतूं बि, ॿई इक्वल आहिनि, ऐं तमामु घणो वोट आहे। 3200 वोट वॾो आहे। मुंहिंजे ख़्याल में त इहो वधि में वधि वञी पवंदो असांखे 16 या 1700 कास्ट थींदो वोट, वधीक ॾिसिजे त छा थो थिए। अरे, मूंखे इहो ॿुधाइजो त हिते मतिलबु जीअं त जेके जैकबाबाद जी सूरत हाल अगरि असां पॉलिटिकली ॾिसूं, त कुझु उम्मीदवारनि खे प्रेशराइज़ बि कयो वियो मुख़्तलिफ़ तरीक़नि सां। कुझु उम्मीदवारनि खे वरी कंहिं डील जे तहत, कंहिं ऑफर्स जे तहत जेको आहे उहो कुझु वेही रहिया, कुझु न वेठा। बहरहाल, छा लाड़काणे में बि, या तव्हांजे एक्सपीरियंस में तव्हां सां बि कोई अहिड़ी ॻाल्हि थी छा भला? हा, बिल्कुलु सॼी सिंध जी सूरत हाल इहा आहे। हिन वक़्तु सिंध में तमामु घणा नौजवान ऐं असांजूं न्याणियूं बीठियूं आहिनि, जेके बिना मुक़ाबले के अचनि थियूं, के असांजे जेको तक आहिनि, उन्हनि में हिकिड़नि वॾेरनि, जागीरदारनि, सरमाएदारनि, होॾां तव्हां ॾिसो त तमामु घणी मशीनरी आहे, पाण वटि उहे सहूलियतूं कोन्हनि। पाण हिकिड़ी इनकलाबी तंज़ीम सां वाबस्ता आहियूं, ऐं पाण हारी मज़दूर जा पुट आहियूं।
इन भेट में जॾहिं पाण उन्हनि जे साम्हूं बीठा आहियूं, हिकिड़ी वॾी वॾी ॻाल्हि आहे, वॾी जंग आहे। हू चवनि पिया त बाबा हीउ जॾहिं हारी जो पुटु, मज़दूर जो पुटु, असां हू जेके आहिनि वॾनि गाॾियुनि ते घुमंदड़, वॾनि बंगलनि में, एसीज़ में मज़ो वठंदड़, मतिलबु त मर्सिडीज़ हिकिड़ी ज़िंदगी आहे उन्हनि जी। उन्हनि जे साम्हूं जॾहिं असां बीठा आहियूं त उन्हनि खे ख़ौफ़ आहे हिकिड़ो। चवनि था त मतिलबु त जे अगरि हीउ माण्हू खटी थो अचे, सिंध जी ॿियनि भेट में तमामु घणनि इलाइक़नि में ॿियनि माण्हुनि खे बि प्रेशराइज़ कयो वियो आहे, असांखे बि कयो वियो आहे। हिन वक़्तु जेको सिंध जी ऐं असांजी जेका सूरत हाल आहे, जेके आम माण्हू जिते जिते बीठो आहे उन्हनि खे प्रेशराइज़ कयो वियो आहे, असांखे बि प्रेशराइज़ कयो वियो आहे। घणनि माण्हुनि खे डील करे उन्हनि खे विहारियो वियो, घणनि माण्हुनि हथ खयां, घणनि माण्हुनि लिखी ॾिनो उते RO ऑफिस में, AC ऑफिस में उन्हनि लिखी करे उते ॾिनो त बाबा असां हथु खयोंसीं, असांजा हे जेके मामला आहिनि उहे असांखे हल करे ॾियो। पर पंहिंजी पार्टी अवामी तहरीक मुसलसिल जॾहिं खां सिंध में ॾुखियो वक़्तु आयो आहे, जॾहिं खां सिंध जी तमामु घणो, तव्हांखे ख़बर हुजे त MRD जूं तहरीकियूं हुजनि, जा ज़ियाल मुशरफ़ जो दौरु हुजे, ज़िया जो दौरु हुजे, अयूब जी मार्शला हुजे, जा तमामु घणा ॿिया मामला हुजनि, उन मामलनि जे तहत बि पलीजो साहिबु सिंध जे अंदरि हिकिड़ी वॾी नवाण आंदी, कॾहिं कोन झुकियो, कॾहिं कोन विकियो। हीअ उनजी पार्टी आहे, हीअ उनजो कारकुन बीठो आहे। मूं ते तमामु घणो प्रेशर विधो वियो, मूंखे बाबा चयो वियो त तूं हथु खण, तोसां जीअं चवंदे तूं जीअं डील करीं असां तोखे उहो ब्रीफ ॾींदासीं, असांखे उन तोखे रिलीफ ॾींदासीं। तव्हांखे, मूंखे नौकिरी जो माना चयो वियो त तव्हां नौकिरी जे अगरि चओ त तव्हांखे कोर्ट में नौकिरी एज़ अ क्लार्क तव्हांखे उते रखियो वञे, तव्हां हथु खणो। मूंखे चयो वियो त बाबा तव्हांखे हेतिरा पैसा था ॾियूं, तव्हां हथु खणो, हेतिरा पैसा था ॾियूं। तव्हांखे अंदाज़ो न आहे मूंखे एतिरा पैसनि जी आश ॾिनी वई जो ॿियो को आम माण्हू हुजे हा, जेको कंहिं पार्टी सां न हुजे, घणा आज़ादु उमेदवार ईअं हथु खणी विया आहिनि, पर जे अगरि को कंहिं पार्टी सां वाबस्ता बि हुजे हा, थी सघे हीअ असांखे फ़िक्र आहे, तंहिंजे करे असांखे ज़मीर आहे, असां कोन कॾहिं विकियाऊं, कॾहिं कोन झुकियाऊं। पलीजो साहिबु बि सदाईं मुसलसिल जिदोजहद में हो, सदाईं हिकिड़ी वॾी तहरक में हुयो। कहिड़ी बि जिदोजहद हुजे पर पलीजो साहिबु जिदोजहद में हूंदो, बीठो रहंदो। पाण बीठा आहियूं हिननि जे साम्हूं ऐं हथु कोन खणंदासीं, भली केतिरा बि हीला बहाना कनि, केतिरियूं बि नौकरियुनि जी आशूं कनि, केतिरा बि असांखे पैसा बासनि, पर पाण कॾहिं बि हथु न खणंदासीं ऐं हिननि जो मुक़ाबिलो कंदासीं। UC 3 वार्ड 3 जो अवाम बाशऊर, असां जॾहिं वर्क पे कईसीं, 2-3 ॾींहंनि खां असां वर्क में तमामु घणी तेज़ी आंदी आहे। पहिरियों स्टेप बाय स्टेप असां हिकिड़ो वॾो हिकिड़ी चइजे त हिकिड़ी सीरीज़ खणी आयासीं त बाबा पहिरियों असांखे वाल पोस्टर लॻाइणा आहिनि। पाण ग़रीब माण्हू, फ़िक्र अहिड़ो आहे, पाण ग़रीब इनकलाबी कारकुन, सो पाण वटि हिकिड़ो वसीला कोन हुया। पोइ ईअं दोस्त जेके असांजा SST जा, असांजा अवामी तहरीक जा, के डॉक्टर, के वकील, उन्हनि खां कॾहिं 1000 रुपयो, कॾहिं 500, कॾहिं कीअं करे पोइ वाल पोस्टर छपरायासीं। पोइ वरी रैली लाइ परेशान थियासीं, बाबा रैली कीअं कढणी आहे। पोइ रैली लाइ फंड कयोसीं, पोइ रैली तमामु असांजी शानदार रैली थी। डोर टू डोर घिटिन जे जॾहिं असां क्रॉस पे कयोसीं, तमामु घणनि माण्हुनि मोट ॾिनी। हिन वक़्तु कल्ह जॾहिं असां डोर टू डोर वर्क कई आहे, तमामु घणनि बाशऊर, तमामु घणनि पढ़ियल लिखियल माण्हुनि असांखे मोट ॾिनी आहे। चवनि था त तव्हांखे खटाईंदासीं ऐं हिननि रज़ननि जो तव्हांखे सलाम हुजे। हिकिड़ो असांखे कारकुन मिलियो, कंहिं पार्टी सां कोन हुयो, जीअं आम फ़र्द चइजे, उहो मिलियो। उन मूंखे सलाम कयो, मूंखे चयईं त ही वॾियूं बलाऊं आहिनि, हिकिड़ी वॾी मशीनरी आहे, जेको पैसो पिया हलाइनि, जेको UC 3 ते हेॾो ख़र्चु कयो अथनि, 5-5, 6-6 लख रुपया पेनाफ्लेक्सन ते रुॻो ख़र्चु कयो अथनि, 4-4 करोड़ रुॻो हिननि पंहिंजनि माण्हुनि ते ब्लॉक हणाया अथनि, नालियूं ठारायूं अथनि, रोड ठाराया अथनि। ॿियो आम माण्हू जेको सम्झे थो त बाबा रुॻो नाली या ॿियो मामिलो आहे, ईअं थियणु न आहे। आम माण्हू सम्झे थो, हिननि जे मकर खे सम्झे थो, हिननि जी ॻाल्हियुनि खे सम्झे थो, हिननि खे तमामु घणी मोट जेका आहे सो इन करे नथी मिली वञे। अॻ में हिननि सां धड़ा हूंदा, तमामु घणा हिननि सां माण्हू गॾु हूंदा हुआ, पर हिन वक़्तु पाण जॾहिं ॾिसूं था त हिननि वटि माण्हू कोन्हनि। आम माण्हू, पढ़ियल लिखियल शागिर्द, आम माण्हू, असांजो बाशऊर जेको बाज़मीर आहे ऐं बाग़ैरत आहे, जेको सम्झे थो ॻाल्हियुनि खे त बाबा वोट कंहिंखे करिणो आहे, वोट पंहिंजे ज़मीर जी सचाई सां करिणो आहे। हिन वक़्तु असांखे तमामु घणी मोट मिली आहे ऐं असांखे यकीननि असांखे ख़ुशी थी आहे त माण्हुनि जी असांखे मोट खटणु, हाराइणु, इहो को मसइलो कोन्हे। मसइलो इहो आहे त तव्हां तमामु घणे हिकिड़े मुनज़म तरीक़े सां बीहो, मुक़ाबिलो कयो, आख़िरी तोड़ ताईं बीहो। इहा ई फतह आहे, इहा ई हक़ सच जी। इन करे पाण बीठा आहियूं, हिननि जे अॻियां हथु कोन खणंदासीं ऐं भली केतिरा बि पैसा बासनि, तव्हांखे जीअं ॿुधायमि त हेतिरा असांखे आशूं थियूं आहिनि, पर पाण कॾहिं बि कोन विकियाऊं। पाण फ़क़ीराणा
सादा आशिक़ माण्हू आहियूं, फ़क़ीर माण्हू आहियूं, सिंध धरती जा आशिक़ आहियूं, पंहिंजे पाड़े सां मोहबत कयूं था। ऐं हिननि जे साम्हूं बीहण जो मक़सदु ई मुंहिंजो इहो हुयो त हिननि वॾी तबाही कई आहे। UC 3 में वार 3 में हिननि वॾी तबाही कई आहे। माण्हुनि खे ख़बर पए कोन थी, माण्हू असांजा सादा माण्हू, सिंधी माण्हू आख़िरी ॾींहं ते वञी साॻियो ई ठपे पे ठपा, तीर पे ठपा या ठपे पे, मसइलनि कंहिं बि माण्हू खे ख़बर कोन पई पए, उते वञी ठपा हणी पिया अचनि। ईअं न थियणु घुरिजे। आम माण्हू सम्झे यार केॾो असां सां नाहक पियो थिए, केॾो ज़ुल्म पियो थिए, बर्बरियत आहे हिन दौर में, जॾहिं माण्हू ॿ वेला मानी खाइण लाइ परेशान आहे। तव्हांजी घिटियूं रस्ता रोड रस्ता साफ़ न आहिनि, तव्हांखे इहे बीमारियूं पखेड़े वेंदियूं। तव्हांखे साफ़ पाणी नथो मिले, तव्हांखे त हेपाटाइटिस B ऐं C जा मरीज़ थी वेंदव, कारे कामण जा मरीज़ थी वेंदव। तव्हांखे तइलीम कोन्हे, तव्हांजो ॿार जेको सो गवर्नमेंट प्राइमरी स्कूल में पढ़े थो, उते तव्हांखे सही तइलीम नथी मिली वञे। हिननि जा जेके ॿार आहिनि उहे लंडन ऐं अमेरिका ऐं ॿियनि कराची यूनिवर्सिटीज़ ऐं ॿियूं सुठियूं यूनिवर्सिटियूं उन्हनि में पिया पढ़नि। हिननि वटि माल आहे, हिननि वटि पैसो आहे, ऐं इहो पैसो आवाम जो आहे। आवाम खे ॿुधाईंदासीं, असांजो मंशूर इहो आहे, असांजो आइन इहो आहे त तइलीम, सिहत, रोज़गार, रस्ता, घिचियूं, नालियूं इहे साफ़ कराइणियूं आहिनि। ऐं हिननि जी रस्ता रोक करणी आहे, तइलीम ॾियणी आहे, सिहत ॾियणी आहे, पब्लिक पार्क ॾियणा आहिनि, लाइब्रेरियूं ॾियणियूं आहिनि। ऐं पंहिंजो जेके वस आहार असां में जेका ताक़त आहे, जेका असां सम्झूं था, असां वटि इल्मु आहे, असां वटि फ़िक्रे रसूल बशपली जो ज़मीर आहे, असां वटि उन्हनि जो ख़मीर आहे। असां हिननि जो मुक़ाबिलो आख़िरी तौर ताईं कंदासीं। आम माण्हू खे इहो ई ॿुधायूं था त बाबा तव्हां सां जेके नाइंसाफ़ियूं थी थियनि, उन्हनि लाइ त कुझु त कयो, कुझु त पंहिंजे पाड़े लाइ कयो। हिननि खां 4 सालनि जो हिसाबु वठो, जेके तव्हांजा चेयरमैन, तव्हांजा वार्ड, हिन वार्ड में तव्हांखे अच्छा, ॿुधायां। हिते मुंहिंजो हिकिड़ो सुवाल आहे तव्हांखो, त तव्हांजे वार्ड जो प्रीवियस केरु हुयो, काउंसलर केरु हुयो? असांजे वार्ड जो प्रीवियस चेयरमैन साहब त असांजो राफ़े अब्बासी हुयो, ऐं ॿियो असांजो जेको UC 2 हुयो, उन जो असल में छा हुयो त हीअ चेंजिंग थी आहे हिन दफ़े। अॻे दफ़े UCs थोरियूं हुयूं, हिन दफ़े 5 UCs कयूं वयूं आहिनि। उन में 4 वार्ड ॾिना अथनि, 4 काउंसलर आहिनि उन में, ऐं हिकिड़ो वाइस चेयरमैन, हिकिड़ो चेयरमैन, टोटल 6 सीटूं उन हिकिड़े UCs में। उन में 4 वार्ड आहिनि, उन में 4 काउंसलर आहिनि, हिकु हिकु वार्ड ते हिकु हिकु काउंसलर। पहिरियों जेको असांजो वार्ड जो चेयरमैन हो, उहो असांजो राफ़े अब्बासी साहबु हो। ॿियो असांजो जेको हुयो उहो अवैस अब्बासी साहबु हुयो। काउंसलर उन्हनि जा जेके हुया उहे पंहिंजे मनपसंदि माण्हू हुया, जेके उन्हनि खे सीटूं ॾिनियूं वयूं। हिन दफ़े छा कयो आहे हिननि, तव्हांखे मां ॿुधायां, तमामु अफ़सोस जी ॻाल्हि आहे, तमामु आम माण्हू त सम्झे थो, आम माण्हू खे ख़बर आहे त हिननि टिकेटूं ॾिनियूं कहिड़े बेस ते आहिनि। अॻिले माण्हू जो छा आहे, उनजो बैकग्राउंड छा आहे, उन हिसाब सां हिननि छा कयो आहे। हिननि बिरादरी जे हिसाब सां, बाबा हिन जो एतिरो वोट आहे, 250-300 वोट आहे, बसि उनखे ओतिरो, उनखे टिकेट ॾेई छॾी। यार ही ज़मीर जो वोट आहे, ही माण्हुनि जा मसइला हल कीअं कंदा, जेके ख़ुदि नशाई आहिनि, ख़ुदि जुआरी आहिनि, उहे माण्हुनि जा मसइला कीअं हल कंदा, उहे माण्हुनि खे छा ॾींदा। जॾहिं माण्हू तव्हांजा पाड़े जा जॾहिं मसइला पैदा थींदा, तव्हां उन्हनि खे हल कीअं कंदा, तव्हां उन्हनि खे डील कीअं कंदा। UCs में लाइब्रेरियूं कोन्हनि, शागिर्दनि खे तव्हां ॾींदा छा? शागिर्द हिन वक़्तु पढ़े थो, तमामु घणो शागिर्द पढ़े थो, उनखे हिकिड़ी सुठी वेहक खपे, उन्हनि खे सुठा पार्क खपनि, ॿारनि खे रांदियुनि जा मैदान खपनि, उन्हनि खे रांदियुनि जा मैदान किथे आहिनि? तव्हां त तबाही कई आहे 4 सालनि में। तव्हांखे मां ॿुधायां, हिकिड़ी रिसर्च कई मां त 4-4 करोड़ हिकु हिकु UC में मिलिया आहिनि। हिननि जो कमु छा आहे? कुझु बि कमु न आहे। आम माण्हू खे ख़बर आहे, को कमु ई कोन थियो आहे हिन UCs में। 4-4 साल, 4-4 करोड़, ॿियो मटीरियल त तमामु घणो, हिकु हिकु बल्ब लॻाए विया हिकु हिकु वार्ड में। उन खां बाद में ही 4 साल कोमा में हुया, जा किथे गुम थी विया हुया, जा के मतिलबु त असांखे ॿुधाइनि तव्हां हुया किथे। हिन दफ़े हिननि जो बीठा आहियूं, हिननि जो मुक़ाबिलो कंदासीं, ऐं ईअं हथु कोन खणंदासीं, आख़िरी ॾींहं ताईं मुक़ाबिलो कंदासीं। अच्छा, इनमें हाणे इलेक्शन जे हवाले सां तव्हांजे, छो जो की बाक़ी कुझु ॾींहं रहिजी विया आहिनि, इंतिज़ामी हवाले सां जेके पोलिंग बूथ ते पोलिंग स्टेशन्स लॻा आहिनि, उते तव्हां केतिरो उन्हनि जी जेकी इंतिज़ामिया उते इंतिज़ामात कंदी, या जेके लाइमल उहे तय कंदा त सिक्योरिटी जे हवाले सां, या ताकी का धांधली न थी सघे, या ॿिया कहिड़ा मामलात जेके आहिनि उहे पेश न अची सघनि, तव्हां केतिरो मुतमइन हो इंतिज़ामी जेके शयूं आहिनि, इंतिज़ामिया जेके स्टेप्स खयां आहिनि उते, त उनखां तव्हां केतिरो मुतमइन हो, तव्हां छा था सम्झो? हिन वक़्तु त हिननि को बि अञा असांजी स्टेप न ॾिनो आहे, ऐं जेको बैलेट पेपर वग़ैरह जेके हिननि जा थी विया आहिनि, त काउंसलर लाइ वाइट हूंदो, ऐं जनरल मेंबर जो जेको हूंदो पियो चेयरमैन ऐं ॿियो वाइस चेयरमैन लाइ हुनजो ग्रीन हूंदो, बैलेट पेपर जेको चइजे थो।
ऐं उन खां अलावा सिक्योरिटी सिस्टम उन ॾींहं ते ई अलर्ट कंदा आहिनि, हिकिड़ो ॾींहुं अॻु में थी वेंदो आहे। ऐं पोलिंग स्टेशनूं जेके आहिनि उहे अञा ताईं मूंखे त हैरत थी लॻे त अञा ताईं हिननि जूं पोलिंग स्टेशनूं क्लियर न थियूं न। असां जॾहिं वोट पर्ची पे कढीसीं त उन में असां हिकिड़ो इलाइक़ो लिखी छॾियोसीं, बाबा असांखे ख़बर हुई त हिते ई थींदो आहे सदाईं। जॾहिं राति मूं लिस्ट पढ़ी त उन में लिस्ट में इलाइक़ो असांजो असां चेंज करे छॾियनि, पोलिंग स्टेशन चेंज करे छॾियूं अथनि। ऐं मुंहिंजे ख़्याल में त थी सघे धांधली जो हिननि जो मौक़िफ़ हुजे, थी सघे, छो जो हिननि ख़र्चु कयो आहे, तमामु घणो हिननि ख़र्चु कयो न आहे। धांधली अगरि थिए थी त उन जे लाइ तव्हां कहिड़ा उपाउ अॻुवाट वठी चुका आहियो त इन केस अगरि का अहिड़ी सिचुएशन अची वञे त उन जे लाइ तव्हां को लाइमल तयारु कयो आहे? हिन वक़्तु असांजो जेको लाइमल आहे त असां जेके पंहिंजा पोलिंग एजेंट हूंदा उहे तमामु मज़बूत विहारींदासीं, तमामु पढ़िया लिखिया नौजवान विहारींदासीं। ऐं पाड़े जो जेको पाड़े जा जेके सुठा मोज़िज़ तरीन माण्हू आहिनि उहे हिकु ॿ अंदरि छॾींदासीं, जीअं किथे बि धांधली तव्हांखे नज़र अचे त फ़ौरन तव्हां असांखे ॿाहिरि ॿुधायो। छो जो असां हूंदासीं 3-4 पोलिंगियूं आहिनि, असां कॾहिं हुन पोलिंग ते हूंदासीं, कॾहिं हुन पोलिंग ते हूंदासीं। इन करे कोशिशि इहा हूंदी पंहिंजी त जेके असांजा सुठा पढ़ियल लिखियल नौजवान आहिनि उन्हनि खे उन्हनि में अंदरि इन केस अंदरि पोलिंग स्टेशन में एजेंट कजे, अंदरि उन्हनि खे विहारिजे। जिते बि थोरी गड़बड़ ॾिसे त पाण खे इतलाउ करे, जीअं उन वक़्त ते तव्हां जहिड़ा नौजवान सहाफ़ी सुठा सहाफ़ी जेके पढ़ियल लिखियल आहिनि, जेके सम्झनि था ॻाल्हियुनि खे, उहे घुराए वठिजनि त जीअं हू कवरेज कजनि त हिननि खे वाइखो कजे त बाबा हीउ ॾिसो जेतिरो हिननि ख़र्चु कयो आहे त वरी हीउ धांधली में लॻा पिया आहिनि, माना हीउ डिॼनि पिया। पोइ त ईअं थींदो त हीउ डिॼनि पिया त हिकिड़े पासे ख़र्चु बि कयो आहे, वरी हारायूं बि। त मुंहिंजे ख़्याल में त पंहिंजा सुठा एजेंट हूंदा अंदरि ऐं हिननि खे का बि धांधली करण जो मौक़ो न ॾिनो वेंदो। जेकर कंदा बि त पोइ असां तव्हां दोस्तनि सहाफ़ियुनि भाइरनि वकीलनि अदीबनि शाइरनि ऐं जेके पाड़े जा सुठा माण्हू आहिनि उन्हनि जो साथ असांखे खपंदो त उन्हनि जे साथ जे करे हिननि खे रोके सघंदासीं। अच्छा, हाणे आख़िरी सुवाल मुंहिंजो इहो आहे त वोटर्स जी जेकी तव्हां तादाद ॿुधाई उन मां तव्हां केतिरो फ़ीसद तव्हां सम्झो था त तव्हांजा वोट तव्हां केतिरा खणी सघो था, हिकिड़ो ज़हनी तौर ते तव्हांजो छा अंदाज़ो आहे? तमामु सुठो सुवालु आहे ऐं बेसिकली सुवालु आहे इहो त असांजो जेको वार्ड आहे उन में मां पंहिंजनि बाशऊर ऐं जेके असांजा सुठा दोस्त आहिनि उन्हनि मां एतिरो मुतमिन आहियां त 250 वोट जेको काउंट कयो आहे, जेको मां सम्झां थो त पढ़ियल लिखियल ऐं पंहिंजे ज़मीर जी सचाई सां हू ॾींदा। पर उन खां अलावा जेके असांजा ॿिया मोज़िज़ माण्हू आहिनि पाड़े जा, उन्हनि खे मुंहिंजी हिकिड़ी गुज़ारिश हूंदी तव्हांजे वसीले त बाबा वोट तव्हां आज़मायलनि खे छॾियो जिन तव्हांखे नुक़सानु पहुचायो आहे, जिन तव्हांखे 4-4 साल लोड़ायो आहे, उनखे तव्हां हाणे आज़मायलनि खे छॾियो। पंहिंजो वोट जेको आहे ज़मीर जी सचाई सां कयो। ऐं तमामु घणनि असांखे माण्हुनि वोट ॾिनी आहे, ऐं सम्झां थो 350 वोट वॾो आहे हिननि जे साम्हूं, 350-400 वोट वॾो आहे। थी सघे अंदरुनी तौरु मुंहिंजी सुठी वर्क हलंदी हुजे, थी सघे आउं उन्हनि जे साम्हूं पेश न कंदो हुजां, अंदरुनी तौरु मुंहिंजी सुठी वर्क हलंदी हुजे ऐं उन खां अलावा जॾहिं पोलिंग असांजी ॻणपति त मां कामयाबु थियां। मुंहिंजी एतिरी वर्क आहे, एतिरो मां पाण में सम्झां थो। अवामी तहरीक जे प्लेटफॉर्म तां बीठो आहियां, क़ाइद रसूल बख्श पलीजे जो फ़िकिर गॾु आहे। इन करे मां सम्झां थो त हिननि खे असां शिकस्त ॾींदासीं। जे अगरि हिन दफ़े हिननि खे असां शिकस्त नथा ॾियूं त आईंदा हिननि जे लाइ वॾी रस्ता रोक हूंदी। तमामु घणा नौजवान बीहारींदासीं। सिंध में जीअं नौजवान बीठा आहिनि, हिन वक़्तु बि हिननि जे साम्हूं नौजवान बीहारींदासीं ऐं 350-400 वोट हिननि लाइ वॾो ॾुखियो आहे हिन वक़्तु। तॾहिं ही परेशान थिया आहिनि, तॾहिं ही तमामु घणो हिकिड़े ईअं बुसाहट जो शिकार थी विया आहिनि। चवनि था त बाबा ही त असां मज़ाक सम्झीसीं, अली मोहम्मद खे अवामी तहरीक जे प्लेटफॉर्म तां असां मज़ाक सम्झीसीं त ही त नौजवान शागिर्द हुया, नौजवान छोकिरा हुया, दड़कनि में अची वेंदा, दाबनि में अची वेंदा, पैसा ॾींदासीं न त खणी वेही रहंदा साइड ते चुप करे असांजी वर्क कंदा। त ईअं न आहे, ही हाणे परेशान थिया आहिनि। कल्ह 3 दोस्त हिकिड़े ॿुधायो मूंखे त ही तमामु घणो ख़ौफ़ज़दा आहिनि ऐं हिननि जी ख़ुदि जिते जिते हिननि जूं कैंपियूं लॻल आहिनि, जिते जिते हिननि जी वर्क पई हले, उते असांजो ज़िक्र पियो हले त बाबा अवामी तहरीक जो जेको निशान आहे गुलेली, जेको अवामी तहरीक जो नामिज़ उम्मीदवार अली मोहम्मद बीठो आहे, यार इहो हिननि खे नुक़सानु ॾींदो। हर माण्हू इहो सम्झे थो त हिननि जे अॻियां जॾहिं वार्ड 3 ते ॿियो को बि आम माण्हू नथो बीहे, अवामी तहरीक हिननि जी रस्ता रोक करे थी। तंहिंजे करे ही हाराइण जे मूड खां अलावा हाराइण जे उन में अची विया आहिनि, कैफ़ियत में अचनि, तॾहिं असां गॾु ॾियनि पिया। थैंक यू वेरी मच, वॾी महिरबानी तव्हांजी। नाज़रीन, तव्हां अली मोहम्मद साहब जूं ॻाल्हियूं ॿुधियूं। हुननि पंहिंजे लाड़काणे जी जेकी पॉलिटिकल सिचुएशन आहे उन सां असांखे आगाह कयो। हुननि चयो त हिते बि माण्हुनि खे प्रेशराइज़ बि कयो वञे थो ऐं माण्हुनि खे लालच बि ॾिनी वञे थी, यानी मुख़्तलिफ़ हरबा आज़माया वञनि था उम्मीदवारनि खे विहारण लाइ। कैमरामैन सलीम गोलो सां गॾु आबिद अली मंगरो, जैकब न्यूज़, जैकबाबाद।